बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालहू, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत पिरीअ जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सब होई हाल मंझाई मालूम थिए। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, नकी इश्क आतिश फिशां थी उभामियो, नई दीप दिल मां अव्हां जो उझामियो। न सूरन जी शिद्दत खां शोलो बणियासीं, न सिगरेट जो को फुलो थी छणियासीं। दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा, असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। जी नाज़रीन, बदीन शहर जो उहो नौजवान जंहिं पंहिंजे उन नौजवानी में शाइरीअ सां नीह निभायो, शाइरीअ सां पंहिंजो नातो जोड़ियो ऐं उहो नातो कुझु अहिड़ी तरह जुड़ी वियो जो हुन वाक़ई शाइरीअ सां पंहिंजो नीह निभायो ऐं आख़िर ताईं हुन जेका बि शाइरी कई उहा कमाल जी शाइरी कई। उहो मज़ाहमती शाइर जंहिंखे दुनिया आकाश अंसारी, डॉक्टर आकाश अंसारी जे नाले सां ॼातो ऐं सुञातो ऐं हुन पंहिंजो मक़ाम अहिड़ो त जोड़ियो जेको असांजी दिलनि में घर करे वियो। ऐं मां सम्झां थी त हर नौजवान सिंध जो बचो बचो डॉक्टर आकाश अंसारीअ जे नाले सां उन जी सुञाण सां ज़रूरु वाक़िफ़ु आहे। डॉक्टर आकाश अंसारी अलाह ॾिनो बदीनवीअ जे घर में जनमु वरितो ऐं उहो साल हुयो 1956। संदसि वालिदा जन्नत ख़ातून, उहा बि क़ौमी लोकगीत ऐं लतीफ़ सरकार जी जेका शाइरी हुई उनजी हाफ़िज़ हुई ऐं उन्हनि जो जेको घराणो हुयो उहो पढ़ियल लिखियल घराणो हुयो ऐं उन्हनि खे जेका तालीम मिली उहा ॾाढी सुठी मिली ऐं जेका तरबियत मिली ॾाढी सुठी मिली। अच्छा, डॉक्टर आकाश अंसारीअ जो पहिरियों नालो बख़्श अंसारी रखियो वियो ऐं बख़्श अंसारी पंहिंजी तालीमी मैदान में पंहिंजो पाण खे एतिरो त क़ाबिल बणायो, पंहिंजो पाण खे एतिरो त मञायो जो हू डॉक्टर बणिजी वियो। उनखे डॉक्टर जो लक़ब मिलियो। MBBS हुन क्लियर कई ऐं उनखां पोइ जॾहिं हुन शाइरीअ जे मैदान में क़दम रखियो पंहिंजे नौजवानी वारे दौर खां, त तॾहिं खां वठी हुन जेका बि शाइरी कई कमाल कई ऐं वाक़ई अॼु ॾींहुं ताईं जेका बि हुनजी शाइरी असांजे साम्हूं अचे थी उहा कमाल आहे। दुखनि सां बि दिलि पंहिंजो रिश्तो न ठाहियो, सुखनि में बि मन खे सुकून कीन आयो। खिलियासीं त ख़ल्क़त जे दर्दनि थे रोकियो, रुनासीं त दुनिया जी नज़रुनि ते टोकियो। न ख़ुशि थी खिलियासीं न रंज थी रुनासीं, रुनासीं खिलियासीं अधूरा अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। अच्छा जनाब, थियो ईअं त डॉक्टर आकाश अंसारीअ जे घर में हैदराबाद में जिथे हू रहनि पिया, ॻाल्हि कुझु इन तरह साम्हूं आई सुबुह जे 9-10 बजे ताईं त डॉक्टर आकाश अंसारी जे घर में बाहि लॻी आहे, गैस फैलिजी वियो। उन खां पोइ हिकिड़ो धमाको थियो जेको सिर्फ़ु उन्हनि जे कमरे जी हद ताईं हुयो ऐं डॉक्टर आकाश अंसारीअ जो सॼो जिस्म जली पची वियो आहे ऐं हू हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे विया आहिनि। कुझु देरि खां पोइ इहा ख़बर पई त उन्हनि जो सॼो जिस्म कोन सड़ियो आहे, पर हा बाहि उन्हनि जे कमरे खे वकोड़जी वई ऐं उन वाक़िए तहत संदन मौत वाक़िए थी। उन खां पोइ ही वाक़ियो इन जे लाइ तव्हांखे डिटेल में ॿुधायां पई, क़रीबी ॿुधायां पई, छाकाणि त आउं हिकु डेलीगेशन सां वञी रही हुयसि थर ऐं उन में तमामु मीडिया जा सुठा असांजा साथी मौजूदु हुया, सीनियर्स साथी मौजूदु हुया। उन डेलीगेशन सां मूंखे बि वञण जो मौक़ो मिलियो, मूंखे बि शामिलु थियण जो मौक़ो मिलियो। त थियो ईअं त हिकु ॿिनि साथियुनि सां आउं सफ़र करे रही हुयसि। हैदराबाद खां बदीन ताईं असां पहुतासीं ऐं सुबुह जे वक़्त में जेॾी महिल असां सफ़र कयोसीं त 2-3 कलाकनि में असां वञी बदीन पहुतासीं। उन्हनि जे घर वियासीं ऐं उन्हनि जो उहो घर जंहिंमें तव्हां क़दम भरियो ऐं साम्हूं खां हिकिड़ो तव्हांखे शेर नज़र ईंदो, उहा तख़्ती लॻल आहे। हुन ते लिखियलु ईअं आहे, ही त सिर्फ़ु दर दरियूं आहिनि,
घर कंहिं ॿी शइ जो नालो आहे। सो डॉक्टर आकाश अंसारी जो उहो बैंगलो ख़बर पई त उन्हनि सेल करे छॾियो आहे, उहो उन्हनि खपाए छॾियो आहे। वरी पोइ असां जेको आहे सो अॻियां वियासीं, असांखे ख़बर पई त फलाणी घर में उन्हनि जी फैमिली मौजूदु आहे। ऐं जॾहिं आउं अंदरि वियसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोज़ ऐं राड़े वारो उहो मंज़र मुंहिंजे साम्हूं हुयो। सच त आउं तमामु मायूस थी वियसि, ऐं तमामु ॾुखारी थी वियसि ऐं मूंखे कोन पियो सम्झ में आयो त आउं हिन वक़्तु कीअं वेहां, कीअं उन्हनि सां ॻाल्हायां। बहरहाल मूंखे कुझु ख़वातीन ॿुधायो त डॉक्टर आकाश अंसारीअ जी घरवारी हीअ आहे ऐं आउं जॾहिं उन्हनि सां वेठसि ऐं उन्हनि खे ग्राटी विधमि त पाण तमामु घणो रोई रहियूं हुयूं। 10 मिंट खनि हुननि मूंखे पंहिंजे भाकुर में भरे ॿुधायो पए त मुंहिंजो आकाश जंहिंसां मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे, ऐं पढ़ियल लिखियल कोन हुयसि पर हुन मूंखे वठी हू हलियो सॼी ज़िंदगी, हुन मूंसां निभायो ऐं हुन मूंसां कमाल निभायो। इन तरह जूं उहा ॻाल्हियूं करे रही हुई ऐं मूंखे कोन पियो सम्झ में आयो त मां छा चवां। बसि मूं एतिरो चयो त डॉक्टर आकाश अंसारी सिर्फ़ु हिकु घर जो फ़र्दु कोन आहे, पर डॉक्टर आकाश अंसारी समूरी सिंध जो आहे। सो उहो मंज़र ॾाढो ॾुखोईंदड़ हुयो। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अव्हां सां कंदी हलां त जॾहिं आउं डिफरेंट प्रोग्राम्स में डॉक्टर आकाश अंसारी खे ॿुधंदी हुयसि, सच त मूंखे हुननि जी शाइरी तमामु घणी ॿुधण में बि सुठी लॻंदी आहे। ऐं आउं जॾहिं पढ़ंदी आहियां त उन्हनि जा जेके ख़्यालात आहिनि, उन्हनि जा तासुरात आहिनि, उहे मूंखे लॻंदो आहे त उन्हनि जो लिखण जो जेको अंदाज़ आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। मां ईअं नथी चवां त ॿिया शाइर उन अंदाज़ सां कोन था बरमेचनि, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे ऐं हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो कमाल हूंदो आहे। पर डॉक्टर आकाश अंसारी जंहिं तरीक़े सां पंहिंजा एक्सप्रेशन्स, पंहिंजूं फीलिंग्स ऐं लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे, जेका लफ़्ज़नि जी जुड़त आहे, जंहिं कमाल सां हुन लिखियो आहे, उहो कमाल बसि शायदि उन्हनि वटि ई हुयो। सो असां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं मां अॼु जे प्रोग्राम में फ़ोन कॉल्स ते चाहींदसि त असांजा जेके बि शाइर, दानिश्वर, अदीब कनेक्ट थी सघनि था, उन्हनि सां मां पंहिंजे प्रोग्राम में कनेक्ट थींदसि ऐं उन्हनि सां पंहिंजे प्रोग्राम में डॉक्टर आकाश अंसारी जी ज़िंदगी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जी ज़िंदगी जो अहवाल असां उन्हनि खां वठंदासीं। पर जीअं जीअं रिपोर्ट्स ईंदियूं रहियूं सॼे ॾींहं में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुबुह सुबुह जो तव्हां कंहिं सफ़र ते निकिरो था ऐं तव्हांखे ख़बर पए थी त सिंध जो नामियारो शाइर, सिंध जो मज़ाहमती शाइर, जंहिं एतिरो कमु कयो, जेको हिकिड़ो ख़ूबसूरत इंसानु हुयो, जेको इंसाननि सां मुहबत कंदड़ हुयो, जेको नेचर सां लव कंदड़ हुयो, उन इंसान जी इन तरह जॾहिं डेथ साम्हूं अचे थी, उहे ख़बरूं तव्हांजे साम्हूं अचनि थियूं त इंसानु यकीननि उन ॾुख में मुब्तला थिए थो। ऐं जॾहिं इंसानु ॾुख में मुब्तला थींदो आहे त पोइ उनखे ख़ुशियूं घणो अट्रैक्ट कोन कंदियूं आहिनि। सच त उहो जॾहिं माहौल ॾिसी ऐं अॻियां वधियसि त सभु शयूं मुंहिंजे ज़हन ते तारी हुयूं। ऐं आउं डॉक्टर आकाश अंसारी सां कॾहिं बि साम्हूं वेही कॾहिं को प्रोग्राम मूं कोन कयो ऐं उन्हनि सां साम्हूं खां कॾहिं आउं मुखातिब बि कोन थियसि, साम्हूं खां वेही कॾहिं उन्हनि जी पोइट्री मूं कोन ॿुधी, पर डिफरेंट स्टेजिस ते, डिफरेंट प्रोग्राम्स में, छाकाणि त उन्हनि जो हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे ऐं हमेशह रहंदो त को बि नौजवान उन्हनि जे नाले खां अणवाक़िफ़ त कोन आहे। सो जॾहिं जॾहिं बि मूं उन्हनि खे ॿुधो त उन्हनि जी शाइरी खे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में इहा ॻाल्हि शायदि मुंहिंजो लक आहे त उनखे मूं सम्झो बि ऐं उन शाइरी खे, उनजी डेप्थ खे सम्झण जी मूं कोशिशि बि कई। सो नो डाउट डॉक्टर आकाश अंसारी कमाल जो शाइर हुयो। पर जहिड़े तरीक़े सां हीउ वाक़ियो साम्हूं आयो, इन वाक़े सिर्फ़ु हिकु फ़र्द खे न पर समूरी सिंध खे तमामु घणो ॾुख हुयो आहे। असां फ़ोन कॉल जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं मूंसां गॾु फ़ोन कॉल ते केरु मौजूदु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी, खुशो भेण। अल्हम्दुलिल्लाह। यासीन भाउ असांजो, यासीन आराई, तव्हांखे भलीकार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में अॼु जॾहिं स्टार्ट कयमि त डॉक्टर आकाश अंसारी जो वाक़ियो जेको असां सभिनी जे साम्हूं आयो आहे, इहो ई मुंहिंजे ज़हन ते तारी हुयो त मूं उन हवाले सां ई प्रोग्राम जो स्टार्ट वरितो आहे। अव्हां छा चवणु चाहींदव? जी अदी, बिल्कुलु पहिरें तव्हांखे भलीकार हुजे ऐं मेहरान टीवी ऐं अव्हांजे प्रोग्राम जो जेको सो बिल्कुलु हिकिड़ो अहिड़े सिंध जी शख़्सियत सां हिकिड़ो प्रोग्राम तव्हां रखियो आहे। सच पुछो त असांजो फर्ज़ु आहे, वॾो कमु आहे। डॉक्टर आकाश अंसारी जो जेको आहे हीअं सम्झो एॾो तशदुद सां क़त्ल आम, इहो सिंध धरती जे क़त्ल आम आहे, अदीबनि जो क़त्ल आम आहे।
पंहिंजी सिंध धरती सां जेको सो उन जो क़त्ल आम आहे ऐं हिकु वॾो हिकिड़ो सानो वाक़ियो आहे जी झुरी पियो आहे। अदबी संगत जे तरफ़ां बि सॼी सिंध में 3 ॾींहं ताज़ियती मेड़ाका कया विया आहिनि। कल्ह फुल्जी में बि असां अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम कयो जंहिंखे डॉक्टर आकाश खे असां भेटा ॾिनी। सच पुछो त डॉक्टर आकाश हिकु इनकलाबी शाइर हो, हिकु मज़ामती शाइर हो ऐं धरती जी सूंह हुयो ऐं ईअं सम्झो त सिंध धरती जो ख़ाल मुश्किल भरिजे अहिड़ियूं शख़्सियतूं असां खां ॾींहों ॾींहुं जुदा थींदी थियूं वञनि। हुन खां अॻु में हिकिड़ो डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल हलियो वियो, उन खां पोइ हीउ डॉक्टर आकाश। सच पुछो त अहिड़ा जेके असांजा हीरा आहिनि, इहो सिंध जो जेको हिकु इदारा आहिनि, इन्हनि खां माण्हू सिखे थो, इन्हनि खां पिराए थो। ऐं डॉक्टर आकाश अंसारी जेको आहे बिल्कुलु उन जी जेका ज़िंदगी आहे अदी सो हिकु क़िस्म जी जेको असां आहे सो 25 डिसंबर 1956 में बदीन लॻ लार पट्टी जो। पर मां ॿुधाईंदो हलांव त हिन जी जेका अमर हुई उहा बि शाह लतीफ़ जे रिसाले जी हाफ़िज़ हुई। हिन केतिरा किताब लिखिया। हिन जो पहिरियों जेको मजमूओ हो कीअं रहां जलावतन 4 भेरा छपजी अदबी हल्कनि में वॾी मक़बूलियत माणे चुको। ऐं संदसि ॿियो किताब अधूरा अधूरा सवा तो रहियासीं अधूरा अधूरा केॾो मशहूरु थियो। ऐं संदसि शाइरी में एतिरो त रंग मज़ामती आहे, हिकु इनकलाबी शाइर। ख़ासि तौर संदसि नज़म गीत नौजवाननि में इंतिहाई मक़बूल आहिनि। पाण सहाफ़त वारो पेशो बि अख़्तियार कयईं, रोज़ानी सुवाल अख़बार जो चीफ एडिटर बि रहियो। बदीन में डॉक्टरी करण सां गॾु हिकु एनजीओ सां बि लाॻापियल रहियो। संदसि ॾाढो बि अरबी फारसी जो वॾो ॼाणू हो। शाह लतीफ़ त बि चङी तरह हुयसि ऐं हिकु समाज सुधारक तौरु सुञाणप पैदा करे चुको। ऐं हुनजो वालिद जेको जो नालो हो अलाह ॾिनो बदीनवी, माना बदीन जो रहाकू। ऐं लतीफ़ जो हाफ़िज़ हुनजी अमर। सच पुछो त हू अमली ऐं नज़रियाती सियासत में पिणु सरगर्म रहियो। रसूल बख्श पली जो हुजे, शहीद फाज़िल राहू हुजे, ऐं सिंध अवामी तारीख़ में केतिरा साल उहिदनि ते रहियो। ऐं हुन हिकिड़ो आमरत दौर में जेल में बि रहियो, जंहिं वक़्तु सिंध धरतीअ जो नालो वठणु ॼण कारी हर ते पेर हूंदो हो। उन वक़्तु जेको सो हिन इनकलाबी शाइरी कई। हिन जा केतिरा शाइर ख़ानदानी तूं ऐं मां, दुनिया पई जलंदी, हलियो छो विस, सवा तो रहियासीं अधूरा अधूरा, जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया भूं सॼी जा भाॻिया। पोइ त चवंदा दमादम मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। सच पुछो त हिकिड़ो वॾो असांखे हाञो आहे। मुर्तज़ा ॾाॾाई जी हिकिड़ी सिट आहे त नांग झोलीअ में निपाए मूं वॾी ग़लती कई। सो बसि अदी चवंदा आहिनि त मीरनि खे बि घरों लॻी ई पंहिंजा ई वढ ॾींदा आहिनि, पंहिंजा ई ज़ख़म ॾींदा आहिनि, पंहिंजा अहिड़नि शख़्सियतनि जो जेको सो क़त्ल कंदा आहिनि। जी अदी आख़िर में आकाश जे लाइ हिकिड़ो शेर जे इजाज़त हुजे पढ़ी अव्हां खां मोकिलाइजे, जेको वरी अव्हां सुवाल पुछो असां जवाब ॾेई सघूं था। जी जी ज़बरदस्त, तमामु सुठो ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां भेटा ॾिनी आहे डॉक्टर आकाश अंसारी खे। ऐं बिल्कुलु सही चयो त डॉक्टर आकाश अंसारी उन दौर में इनकलाबी शाइरी कई जंहिं दौर में सिंध जो नालो वठण बि ॾोह करार ॾिनो वेंदो हुयो। ऐं उन ॾोह में पाण जेल बि ॾिठाऊं। हिकु डॉक्टर जेको दिलि जो हसास इंसानु हुयो, जेको इंसानियत सां मुहबत कंदड़ हुयो, उनखे अव्हां केतिरो पढ़ियो ऐं उनजी शाइरी मां छा त सम्झो त कहिड़ो लेसन मिले थो? जी जी अदी हुनजी शाइरी में असांखे सम्झो त हू घर वेठे हुन शाइरी न कई, हुन इस्तजाजनि में, हुन रैलियुनि में, हुन जेको सो ॿाहिरि निकिरी अवाम में शाइरी कई। उनजो मैसेज ॾिए थो त अची पंहिंजी सिंध धरती जी मालिकी कयो, पंहिंजी मैदनी वसीलनि खे उन्हनि खे बचायो, हिननि माण्हुनि लाइ जियो। जेको ॿिए लाइ जीए थो त उहा ई असुल ज़िंदगी आहे, जेको पंहिंजे लाइ जीए थो उहा ज़िंदगी न आहे। हिन जी शाइरी ॾिसो त जॾहिं उस्ताद मज़हर अली ऐं मशहूरु गया केॾो हुनजो मशहूरु शेर वियो त वक़्त जी चीच में ज़िंदगी जो छलो थी पियो गिरघलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो।
उन खां पोइ काफ़ी हुनजी जहन मिटीअ जी ख़ुशबू खे ॼातो हिते जहन सांगनि जी संग खे सुञातो हुजे तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हुजे तव्हांखे चओ उहो मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे हीअ तवील नज़मनि मां त उन्हनि मां ॿ सिटरूं तव्हांखे जेको सो इहो ॿुधायां पियो थो उन खां पोइ हुनजी जेका शाइरी आहे बिल्कुलु अॼु इनकलाबी आहे ऐं नौजवाननि जे धड़कन नौजवान जी दिलि ऐं ईअं सम्झो त जॾहिं कलंदर शाहबा जो मेलो हुयो त मोहम्मद यूसुफ फनकार हिन खे पहिरीं ई ॻायो हुन चयो त अॼु हुनजो मेलो आहे अहिड़ो मूंखे कलंदर जी नगरी ते शाइरी कयो उते जो त हुन इहो शेर चयो जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया कंदा दमादम मस्त कलंदर उन लिहाज़ सां ॿियो हुनजो ॾिसो शेर आहे असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा न की इश्क आतिश फिशा थी उभामियो न दीप दिलि मां अव्हां जो उजामियो न सूरनि जी शिदत खां शोलो बणियासीं न सिगरेट जो को फुलो थी छणियासीं दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा फाही जा फंदा चुमण खां बि वियासीं ऐं दुनिया जा धंधा करण खां बि वियासीं न तूं मिले न कंहिंजा थियासीं हितां खां बि वियासीं हुतां खां बि वियासीं मरण जे मज़े खां महरूम थियासीं ऐं जीअंदा रहियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा तारिकी दुनिया न त्यागे सघियासीं जहां जो बि झंझट झागे न सघियासीं उमिरि अधु अणखुट इबादत में वई ऐं बाक़ी बुतनि खां बग़ावत में वई ख़ुदा बि न मिलियो ऐं उनजी खुदाई ओ आकाश जिंदड़ी ईअं वई अजाई ॻोल्हा जे ऋण में रुलियासीं अधूरा अधूरा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा या ॿिनि सिटरनि में ईअं खणी चइजे असांजे मुआसी सफ़र में हो साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल साथी उन खां पोइ ॾिसो त हुनजो जेको शेर आहे पंहिंजी ज़िंदगी सां जहिड़े चइयो हाणे उहो शेर आहे मूं सम्झो मुंहिंजे घर में आग लॻल आहे मूं सम्झो मुंहिंजे घर में आग लॻल आहे निकिरी जाच में सारे शहर में आग लॻल आहे मूं सम्झो इबादत गाहूं आजू शायदि आहिनि पर हर मस्जिद हर मंदर में आग लॻल आहे पिरे जी राति पिरी परतल सो बि सिजावल में माण्हुनि सच चयो मानियर में आग लॻल आहे लहर लहर लुठंदे थी साहिल सां सटजे सोच में कात मत समुंड में आग लॻल आहे उन खां पोइ वधीक घणो कुझु मां चईसि आख़िरी ॿ टे सिटरूं मुंहिंजे क़त्ल में शामिल को धारियो नाहे मुंहिंजे क़त्ल में को शामिल धारियो नाहे मूंखे मुंहिंजे मुहाफ़िज़नि ई मारियो आहे जी अदी जी बिल्कुल बिल्कुल मेहरबानी मेहरबानी ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां भेटा पेश कई आहे डॉक्टर आकाश अंसारी खे ऐं हिकु शाइर मां सम्झां थी त ॿिए शाइर जी शाइरीअ खे जॾहिं पढ़ंदो आहे हुनजा अंदाज़ ऐं हुनजो लिखण जो कमाल हूंदो आहे उहो दिलि में लही वेंदो आहे त उहा शाइरी यकीनन यादि थी वेंदी आहे यासीन भाउ तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में शामिलु थियो प्रोग्राम खे मां अॻियां वधाईंदसि पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में असीं जे मुआसी सफ़र में ओ साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी डॉक्टर आकाश अंसारी डॉक्टर आकाश अंसारी वो इनकलाबी शाइर जंहिंखे सिंध धरती कॾहिं बि कोन विसारे सघंदी ऐं हीउ जेको वाक़ियो इन तरह दरपेश आयो आहे असांजे साम्हूं आयो आहे इन हर बचे बचे जे हाव खे मां सम्झां थी जीर ॾिना आहिनि वढ ॾिना आहिनि ऐं इहो वाक़ियो वाक़ई में तमामु घणी तकलीफ़ पहुचाए रहियो आहे ऐं ॿीहर बि मां चवंदसि त हीउ दर्द सिर्फ़ु डॉक्टर आकाश अंसारी जी फैमिली जो कोन आहे पर समूरी सिंध जो ई दर्द आहे अच्छा असां सां फ़ोन कॉल ते मौजूदु
मौजूद आहिनि डॉक्टर शेर मेहराणी साहब जंहिंजी शख्सियत खां यकीनन अव्हां सभु वाक़िफ़ हूंदव ऐं डॉक्टर शेर मेहराणी साहब जॾहिं बि जंहिं बि स्टेज ते जंहिं बि मंच ते मौजूदु हूंदा आहिनि जंहिं बि स्क्रीन ते मौजूदु हूंदा आहिनि जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे त डॉक्टर शेर मेहराणी पाण ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं असां नौजवान जिते बि मौजूदु हूंदा आहियूं जॾहिं साम्हूं हूंदा आहिनि त पंहिंजूं कचहरियूं पंहिंजूं ॻाल्हियूं छॾे ऐं ध्यान सां हुननि खे ॿुधंदा आहियूं मूंखे ख़ुशी थिए पई त पाण जनाब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि डॉक्टर साहब तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, महिरबानियूं। अव्हां जी महिरबानी अव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे मुंहिंजे प्रोग्राम में अव्हां फ़ोन कॉल जे ज़रिए शामिलु थिया आहियो मूंखे डॉक्टर साहब ख़ुशी थींदी कॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में अचो असांजे प्रोग्राम खे इहो शर्फ़ नसीब थींदो ऐं असांजो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचंदो या मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट बि तव्हांखे ज़रूरु आहे त कॾहिं टाइम कढी असांजे हिन अङण ते ज़रूरु पंहिंजा पेर भरिजो। जी जी महिरबानी महिरबानी अव्हां जी। डॉक्टर साहब डॉक्टर आकाश अंसारी यकीनन अव्हां जो उन्हनि सां ख़ूबसूरत वक़्तु गुज़रियो हूंदो ऐं चाहींदसि त उन्हनि जी शख़्सियत जे हवाले सां अव्हां ॻाल्हायो या हीउ वाक़ियो जहिड़े तरीक़े सां पेश आयो आहे अव्हां जा चंद लफ़्ज़ प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदासीं। बिल्कुलु हक़ीक़त इहा आहे त डॉक्टर साहब जी जेका शख़्सियत हुई उन्हनि जो जेको शख़्सी स्वभाव आहे उहो पंहिंजी जाइ ते हुन जो शाइरी वारो पासो पंहिंजी जाइ ते ऐं ॿोली ऐं अदब वारो पासो पंहिंजी जाइ ते बल्कि हुन जो माण्हुपे इंसान दोस्ती वारो जेको पासो आहे उहो आउं सम्झां थो त सभिनी पासनि ते गर्व आहे। डॉक्टर साहब हिकु इंतिहाई प्यार कंदड़ मासूम दिलि रखंदड़ सभिनी सां मुस्कुराए मिलंदड़ जॾहिं बि साम्हूं मिलबो हो त वॾा टहक ॾेई मिलंदो आदर भाव कंदो कचहरी कंदो ऐं प्यार वंडींदो सभिनी सां बिना कंहिं उमिरि जे फ़र्क़ जे सभिनी सां हू प्यार करण वारो माण्हू ऐं हुन शाइरी में जेतिरो हू मज़ाहमती आहे बल्कि मूंखे यादि थो अचे हिकिड़ो जुमिलो जेको मैडम महताब कौर राशिदी बुगटी साहब जे लाइ लिखियो हुयो त हुन चयो त ही बुगटी साहब जी शख़्सियत ईअं आहे जीअं अखरोट हूंदो आहे ॿाहिरां तमामु घणो सख़्तु ऐं अंदरां तमामु घणो नरम। त डॉक्टर आकाश अंसारी जेतिरो शाइरी में हुनजो सख़्तु लहजो रहियो जेतिरे हुनजी शाइरी में ईअं लॻंदो ॼण त हुनजा लफ़्ज़ टांडा था थी उभरनि ऐं हुनजा लफ़्ज़ विढ़नि था उहे हुनजा लफ़्ज़ ॼण त जंगजू आहिनि पंहिंजे सिंध जे लाइ सिंध जे हक़नि जे लाइ सिंध जे माण्हुनि जे लाइ हुनजा लफ़्ज़ ॼण त विढ़नि था पिया उहो साॻियो माण्हू जॾहिं वरी हुन सां प्यार जूं कचहरियूं थींदियूं हुयूं त एॾो नरम मिज़ाज एॾो मासूम माण्हू जंहिंजो को मिसाल नथो ॾेई सघिजे त एॾो प्यार कंदड़ माण्हू इन तरीक़े सां एॾे अलमनाक हादसे जो शिकार थींदो कॾहिं कंहिं सोचियो बि कोन हूंदो यकीनन समूरी सिंध अश्कबार आहे ॾुखियल आहे हिकिड़ो मासूम दिलि प्यार कंदड़ माण्हू असांखां विछड़ियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु जंहिंजो भरपाव नामुमकिन आहे ऐं सिंध धरती हिकु अज़ीम मज़ाहमती शाइर खां महरूम थी वई। डॉक्टर साहब मां अव्हां खां पुछणु चाहींदसि त डॉक्टर आकाश अंसारीअ जी जेका शाइरी आहे जेका बि शाइरी खणिजे थी उनजो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे लफ़्ज़नि जी जोड़ जक कमाल जी अथसि चूंड कमाल जी आहे उनजी ओवरऑल शाइरीअ मां जेको तत्व जेकॾहिं अव्हां कढो ऐं जेकॾहिं अव्हां सम्झाइणु चाहियो त छा मैसेज ॾियणु चाहिनि पिया मुख़्तलिफ़ दौरनि ते? आकाश साहब जी जेका शाइरी आहे हुनजो महवर ऐं मर्कज़ त सिंध आहे ऐं जंहिं शाइरी जो महवर ऐं मर्कज़ हुनजो वतन हुजे हुनजी मिटी हुजे हुनजा माण्हू हुजनि हुनजा मंज़र हुजनि हुनजा पखी हुनजा मासूम मारू माण्हू हुजनि त उहा शाइरी हमेशह ज़िंदा रहणी आहे। हुनजी शाइरी जो अहम मौज़ू सिंध आहे ऐं सिंध जे हक़नि जे लाइ हिकिड़ी वेढ़ांद आहे जेका हुनजी शाइरी में असांखे नज़र अचे थी भरपूर मज़ामती शाइर आहे ऐं उनजो ॿियो पासो जेको मुख्य पासो आहे उहो जमालियाती ऐं हुस्नाकिन जो पासो जंहिंमें रूमानवी लबो लहजा आहिनि हुनजा असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा कामींदे ॿिया जेके गीत आहिनि त इहे हुनजा गीत हुनजो रुमानवी लहजो ऐं हुनजे रुमानवी पहलू खे ज़ाहिर कनि था। बाक़ी इन खां अलावा इन टोटल जेकॾहिं असां डॉक्टर आकाश अंसारी जी शाइरी जो अहातो कंदासीं त हू हिकिड़ो भरपूर मज़ामती ऐं इनकलाबी शाइर असांजे साम्हूं थी उभरंदो ऐं उहे शाइर कॾहिं बि ख़तमु न आहिनि थींदा
जेके पंहिंजी धरती खे ॻाईंदा आहिनि छाकाणि त उहा मिटी हमेशह मान ॾींदी आहे उन माण्हू खे जंहिं पंहिंजे माण्हुनि खे सुञातो आहे, जंहिं पंहिंजी मिटी खे, जंहिं पंहिंजी मिटी जी अज़मत खे ॼातो ऐं सुञातो आहे त यकीनन उहा धरती मोट में एतिरो ई प्यार ॾींदी आहे। ऐं डॉक्टर आकाश अंसारी बज़ाहिर असां खां धार थियो आहे हिकिड़े अलमनाक हादसे जी तवसुत, पर आउं चवणु चाहींदुसि त डॉक्टर आकाश जो वजूद हिन मिटी में तहलील थी वियो आहे, हिन दरिया जे पाणी में ऐं हिन दरिया जे पाणी सां गॾु हवाउनि में हू तहलील थी वियो आहे जेको हमेशह किथे न किथे हुनजो वास असां महसूसु करे सघंदासीं। जी बिल्कुलु, उन बस सुठो आहिनि न त असांजो जॾहिं उन ख़ुशबू थी ईंदो त वेढ़ा वतन जा बि वासी छॾींदो। सो छा ॻाल्हि कजे डॉक्टर आकाश अंसारी जी। अच्छा, हुननि जी शाइरी ईअं ई आहे त हू हिकिड़े बदीन जी ज़रखेज़ मिटी मां उभरियल हिकिड़ो शख़्स समूरी सिंध ते पंहिंजी ख़ुशबू वासे वियो आहे। जी अच्छा, मां हूअं डॉक्टर साहब पर्सनली बि हिन ॻाल्हि खे महसूसु कयो आहे, जेकॾहिं कुझु दोस्त असांजा नाराज़ न थियनि त जेको उत्तर जो असांजा जेके बि साथी आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज हूंदो आहे, पर जेके लाड़ पट्टी वारा हूंदा आहिनि उहे वाकई में तमामु घणा दिलि जा नरम थियनि था, उन्हनि जो मिज़ाज ई कुझु इन तरह हूंदो आहे। सो डॉक्टर आकाश अंसारीअ जे मिज़ाज में कुझु इन तरह बि जेको आहे न उन्हनि जी शख़्सियत में इहा शइ बि तव्हांजे इन फ़िक्र खे, तव्हांजी इन ॻाल्हि खे आउं ईअं चवंदो आहियां त असांजी जेका सिंध धरती आहे त ॿई मुख़्तलिफ़ हालतूं ॾिसे थी ऐं असांजो दरिया जीअं उत्तर वारे पासे ॾांहुं अचे थो त हुनजे दरिया में तड़को दड़को गजगोड़ आहे ऐं उहो दरिया ईंदे ईंदे लाड़पट ताईं पहुचंदे पहुचंदे इंतिहाई मासूम माठीणो ऐं नरम मिज़ाज थी वञे थो। त ईअं ई बिल्कुलु उत्तर जो माण्हू उनजे ॻाल्हाइण में, उनजे सभा में हिकिड़ी करख़्तगी, हिकिड़ी सख़्ती आहे ऐं लाड़ पट ताईं ईंदे ईंदे जीअं दरिया मासूम थी वञे थो, जीअं दरिया मासूम थी थो वञे, बिल्कुलु ईअं ई हितां जो माण्हू बि मिज़ाजनि मासूम ऐं मासूम थी वञे थो, जंहिंजी चिटी तस्वीर असां डॉक्टर आकाश अंसारी जी सूरत में ॾिसी सघूं था। अवां त उहा जीअं नसरी नज़म न लिखिया वेंदा आहिनि, अवां जो बयानु जेको आहे अंदाज़े बयां कुझु अहिड़े तरीक़े सां ई मुंहिंजे अॻियां अचे पियो, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हिन ॻाल्हि खे बि एक्सप्लेन कयो। ऐं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त डॉक्टर आकाश अंसारी जा जेके शुरूआती इंटरव्यूज़ हुया या जेको ख़ासि उन्हनि जो इंटरव्यू मुख़्तलिफ़ क़िस्तुनि में पब्लिश थियो हुयो काविश में, उनमें उन इंटरव्यू खे पढ़ंदे ईअं महसूसु थिए पियो त उन्हनि खे 3-4 वक़्तनि में 3-4 उन्हनि खे गहरा ॾुख ज़रूरु हुया। अवामी तहरीक मां जॾहिं उन्हनि खे उहा रिजेक्शन मिली, हिकिड़ो उन्हनि जी ज़िंदगी जो उहो बि दर्द बणिजी वियो। उन्हनि खे पंहिंजो को पुट जो औलाद न हुयो, उहो बि उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो ॾुखु हुयो। 2-3 ॿियूं शयूं बि उन इंटरव्यू में ज़ाहिर थियनि थियूं, उन्हनि खे ज़ाती तरह इन कुझु शयुनि जो ॾुखु हुयो। अच्छा ॾिसो डॉक्टर साहब, जेके शाइर हूंदा आहिनि, जेके अदीब हूंदा आहिनि, जेके आर्टिस्टिक पर्सनैलिटी जिन जी हूंदी आहे, उहे हूअं ई नरम दिलि इंसान ज़रूरु थियनि था, पर इंसान जी ज़िंदगी में जॾहिं कुझु ॾुख शामिलु थियनि था त छा था सम्झो त उहे ॾुख आख़िर ताईं उन सां गॾु ई रहंदा आहिनि या उन्हनि मां भले ज़िंदगी कीअं छॾाए सघिजे थी? न, इन ते आउं लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर चवंदुसि त सूर न वञे जा हितां जीअं हो त विया सुञाणा पिरियां आऊं अवांसी ओरियां। त जेके इन तरह जा माण्हू हूंदा आहिनि उहे ॾुखनि खे पाण बि कोन्हनि छॾणु चाहींदा ऐं जीअं लतीफ़ साईं जो किरदारु चए थो, ॾुख ऐं सूर ऐं तकलीफ़ूं तव्हां मूंखे ईअं छॾे न वञिजो जीअं मुंहिंजा महबूब मूंखे छॾे विया आहिनि, छाकाणि त महबूबनि जे वञण खां पोइ आऊं पंहिंजा अंदर जा जेके जज़्बा आहिनि उहे अव्हां सां ओरियां थी पई। हाणे इहो दर्द ऐं तकलीफ़ ऐं जेको सूर आहे उहो त सूंहुं आहे माण्हू जो, ऐं आर्टिस्ट जो त सूंहुं आहे ई आहे दर्द, का अहिड़ी शइ ई न आहे। जीअं लतीफ़ साईं चयो, ॾेखारिस ॾुखनि गुंदर घस पिरीअ जो सुहाई सुरन कीहे कांदी हो तसीं। त इंसान जी जेके अंदर जूं महरूमियूं आहिनि, जेके अंदर जा ॾुख आहिनि, उहे ॾुख के हुनजा ज़ाती न आहिनि। हाणे जॾहिं हू सियासी तहरीक हिकिड़े नए मरहले में दाख़िल थिए थी ऐं डॉक्टर आकाश साहब उतां क्विट करे थो, त इहो को हुनजो ज़ाती ॾुख कोन्हे, उहो असांजो ॾुख आहे, असांजो क़ौमी ॾुख आहे। ऐं जेको आहे सो बे औलादी बि आउं त ईअं चवंदुसि इहो बि हुनजो ॼण त ज़ाती ॾुख कोन्हे को, इहो बि असांजो जेको आहे सो गॾियल हिकिड़ी महिरूमी आहे, जंहिं महिरूमी जे पूराव जे लाइ हुन जेको कुझु कयो ऐं मोट में उन मासूम माण्हू खे छा मिलियो आहे, त इहो ॾुख बि को ज़ाती न बल्कि आउं त चवंदुसि इहो असांजो इज्तमाही ॾुख आहे। ऐं शाइर पंहिंजे ज़ाती ॾुख खे इज्तमाही ॾुख में तब्दील करे
उन ॾुख खे ॼण त कंहिं नए मंज़िल ॾांहुं वेंदड़ हिकिड़ी राह या जो बस बणाए वठे थो ऐं ईअं ई बिल्कुलु डॉक्टर आकाश बिल्कुलु ईअं ई कयो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही दुरुस्त फरमायो। मां लास्ट में हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदसि ऐं पाण सभु ॼाणूं था त हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी वर्थ हूंदी आहे, को बि कंहिंजो उहो ख़ाल नथो भरे सघे। डॉक्टर आकाश अंसारी जे विछोड़े खां पोइ छा था सम्झो त अदब जे हिन मैदान में, शाइरी जे हिन मैदान में केतिरो उहो ख़ाल हिकिड़ो रहिजी वियो, छा सम्झो था तव्हां? ॾिसो डॉक्टर साहब हिकिड़े अलॻि असलूब जो शाइर आहे ऐं हुनजो अंदाज़ बयां ऐं हुनजो स्कूल ऑफ थॉट बिना निरालो आहे। त आउं नथो सम्झां त को डॉक्टर साहब जो ख़ाल कोई भरे सघंदो, छाकाणि त हुनजी पंहिंजी शनाख़्त हुई। हुन जेका पंहिंजी शनाख़्त जोड़ी, हुन पंहिंजा जेके फ़िक्र ॾिना, जेको पंहिंजो हुन अंदाज़े बयां ॾिनो आहे त इहो मुनफ़रिद आहे ऐं डॉक्टर साहब जे विछोड़े जो ख़ाल कॾहिं बि न भरिजी सघंदो। हा सही पिया चओ। ऐं जेके इनकलाबी शाइर हूंदा आहिनि, मज़ाहमती शाइर हूंदा आहिनि, उहे निडर हूंदा आहिनि। हींअर साना वारी जेका कॉन्फ्रेंस थी उन में डॉक्टर साहब जहिड़े तरीक़े सां शाइरी पढ़ी ऐं जेका शाइरीअ जी चूंड कई उहा बि त ॾिसो न केॾी न कमाल हुई ऐं उहा ललकारींदड़ शाइरी हुई। सो डॉक्टर साहब जो जेको किरदारु रहियो वाकई में हिकिड़ो तमामु अमर किरदारु उन्हनि जो रहियो। बिल्कुलु हुनजो फतवा फरोशन खां पुछो जो नज़्म सम्झां थो त अहिड़ो कमाल जो नज़्म आहे जंहिंजो जवाबु कोन थो मिले। हिन ख़ासि तौर हिन जदीद सिंधी शाइरी में इन नज़्म जो जवाबु कोन्हे। जी बिल्कुलु। लास्ट में सर को बेत का शाइरी लतीफ़ सरकार जी का सिट जेका तव्हां डॉक्टर आकाश अंसारी खे अर्पण चाहियो? बिल्कुलु। लतीफ़ साईं चयो त लॾियो लतीफ़न पंध पराहे हलिया, लॾियो लतीफ़न पंध पराहे हलिया, हथां हबीबन कॾहिं कोन ॾुख हुयो। आहा कमाल कमाल कमाल। महिरबानी सर, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजे कीमती वक़्त मां असांखे चंद घड़ियूं ॾिनियूं ऐं अव्हां फ़ोन कॉल ते कनेक्ट रहिया त मुंहिंजो प्रोग्राम तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में मुंहिंजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो ऐं तव्हांजा जेके रिव्यूज़ हुया जिन तरीक़े सां पंहिंजो यकीनन हर सिंध जे बचे खे उहो ॾुख ज़रूरु आहे ऐं अव्हांजे लफ़्ज़नि में बि, अव्हांजे एक्सप्रेशन्स में बि उहो दर्द ज़रूरु असांखे नज़र आयो पे। तव्हांजी महिरबानी, तव्हां असां सां कनेक्ट रहिया सुबुह महिराण प्रोग्राम में। नाज़रीन, शाइर हूअं बि मां चवंदी आहियां त शाइरनि ते इल्हाम उहे नाज़ुल थींदा आहिनि ऐं जॾहिं कंहिं फीलिंग में रही करे जॾहिं उहे लिखनि था त पोइ उहा शइ असांजे अॻियां ॾाढी कमाल अंदाज़ में ईंदी आहे। वधीक पंहिंजे ॻाल्हियुनि जे सिलसिले खे मां जारी रखां थी ऐं मां चाहींदसि त फ़ोन कॉल ते मां जेतिरा बि असांजा साथी, असांजा इंटेलेक्चुअल्स, असांजा शाइर, असांजा अदीब जुड़ी सघनि था उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में मां जोड़णु चाहींदसि। ऐं सभिनीनि जी मां थोराइती आहियां, तव्हां प्रोग्राम केतिरो पसंदि कंदा आहियो, ॾिसंदा आहियो। सो ही शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सच पुछो त इन तरह जा जॾहिं प्रोग्राम्स करणा पवंदा आहिनि जॾहिं को ॾुखाईंदड़ वाक़ियो हूंदो आहे ऐं बहरहाल हीउ वाक़ियो त तमामु घणो जीअ खे झोरींदड़ आहे, तमामु घणो ॾुखाईंदड़ आहे। उहो इंसानु जेको इंसानियत सां मुहबत कंदड़ आहे, नेचर लवर आहे, जंहिंजो दिलि तमामु हसास आहे, जंहिंजा कम एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे साम्हूं अचनि था, जंहिंजो किरदारु एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे साम्हूं आहे, जंहिंजी शाइरी एतिरी ख़ूबसूरत आहे, जंहिंजे लफ़्ज़नि जी चूंड एॾी कमाल आहे, जंहिंजे लफ़्ज़नि जी जुड़त तमामु घणी ख़ूबसूरत आहे, उन इंसान जो इन बेदर्दी सां क़त्ल थिए थो त माना सोचंदे इंसान खे निंड बि कोन ईंदी आहे। प्रोग्राम में फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि अली आकाश साहब। तव्हांखे दिलि जी गहराई सां आऊं भलीकार चवां थी। कीअं आहियो? अव्हां ठीकु आहियो? ठीकु आहियां, वॾी महिरबानी अव्हांजी।
अव्हां जी महिरबानी अली आकाश साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं आउं इहो ज़रूरु चवणु चाहींदसि डॉक्टर शेर मेहराणी प्रोग्राम में कॉल ते शामिल हुया त मूं उन्हनि खे बि चयो त जनाब अव्हां असांजे प्रोग्राम में कही अचिजो, पंहिंजो क़ीमती वक़्तु मां कुझु घड़ियूं असांखे ॾिजो ऐं असांजे प्रोग्राम खे शर्फ़ इहो नसीबु थींदो त तव्हां असांजे प्रोग्राम में मौजूदु रहंदव त यकीनन कमाल जो प्रोग्राम बणिजी असांजे तमामु व्यूअर्स ताईं ज़रूरु पहुचंदो। सो इहा मुंहिंजी तव्हांखे बि रिक्वेस्ट आहे त ज़रूरु असांखे टाइम हिन प्रोग्राम में ॾिजो। बहरहाल महिरबानी, अव्हां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहियो। मां डॉक्टर आकाश अंसारी जे हवाले सां अव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदसि। उहो शाइर जेको मज़ाहमती शाइर आहे, इनकलाबी शाइर आहे, जंहिंजो किरदारु इन तरह बि रहियो आहे त उहो मार्शल जो दौरु, जंहिं दौर में सिंध जो नालो वठण बि कंहिं अज़ाब खां घटि कोन हुयो, ॾोह बराबरि हुयो, उन दौर में बि उन मज़ाहमती शाइरी कई आहे, इनकलाबी शाइरी कई आहे। उन शाइर जो जॾहिं क़त्ल इन तरह साम्हूं अचे थो त छा चवणु चाहींदव तव्हां? तमामु हिकिड़ो आउं सम्झां थो वॾो नुक़सानु थियो आहे सिंध जो, ऐं ख़ासि तरह सिंध जे तख़लीक़ी अदब जो ऐं शाइरीअ जो। ऐं आकाश अंसारी को मामूली माण्हू न हो, पंहिंजी तख़लीक़ में ऐं हिकिड़े इंसान तौरु ऐं हिकिड़े एक्टिविस्ट तौरु हुनजो तमामु घणो किरदारु हो। ऐं उहो किरदारु जीअं हुनजो उभार थियो ख़ासि तरह 80 जे ॾहाके में, तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं हू पंहिंजो मुतहरिक किरदारु अदा कंदो आयो। ऐं हू तमामु जीअं शुरूअ में 80s जे ज़माने में जीअं हुनजी ज़रूरतमंदी वारी शाइरी साम्हूं आई, जंहिं न रुॻो उन दौर जे जुलूसनि खे गरमायो, पर उन दौर जो जेको बि माण्हू तब्दीलीअ जे पासे हो या कंहिं मयारी तब्दीली जंहिंखे चइजे उनजे पासे हो, त उन सॼे जेके टहीअ खे हुन मुतासिर कयो। ऐं जेको सिंध जे बारे में असांजी क्रिटिकल थिंकिंग आहे, या असां जेको बि स्टेटस को उन दौर में मौजूदु हो 80s में, ऐं उन खां पोइ बि रहियो आहे कंहिं न कंहिं सूरत में, छो त सिंध जा मसइला सिंध सां रहिया आहिनि, त उन सॼे जेको क्रिटिकली जेको थिंकिंग आहे या पॉलिटिकल वर्कर आहे या एक्टिविस्ट आहे, उन सभिनी खे उन मुतासिर कयो पंहिंजी शाइरी जे वसीले। ऐं उन्हनि जे अंदरि जी उन डॉक्टर आकाश अंसारी तर्जुमानी कई आहे, ऐं उहो अॼु ॾींहं ताईं उनजो सिलसिलो जारी हो। हुनजी जेका रिसेंट शाइरी आहे उहा बि असां ॿुधी, असां निजी महफ़िलुनि में ॿुधी, हुन जेका सोशल मीडिया ते शेयर कई उहा बि असां ॿुधी, ऐं उन ते असांजी ॻाल्हि ॿोल असांजी उन सां थींदी रहंदी हुई। सो इहो तमामु वॾो नुक़सानु आहे, छाकाणि त जंहिं सतह ते ऐं तजुर्बे जंहिं सतह ते आऊं इहो थो चवणु चाहियां त आकाश अंसारी पहुतल हो, उते तमामु रेयर हिकिड़ा शाइर पहुचंदा आहिनि, ऐं हू उन सतह ते कंट्रीब्यूट पे कयो ऐं उन ज़रूरतमंदी सां। तंहिं करे ई आऊं चवां थो त इहो हिकिड़ो तमामु वॾो हाल आहे आकाश अंसारी जो। ही जेको बि जंहिं तरह सां बि इहो थियो आहे उहो ॾाढो ॾुखोईंदड़ बि आहे। सॼी सिंध जा माण्हू सोगवार आहिनि उन जे क़त्ल ते, पर उनजी हिकिड़ी जांच थियणु खपे ऐं अणधुरी जांच थियणु खपे। ऐं उन में इहो न ॾिसणु खपे त ही इमोशन्स जे बुनियाद ते न थियणु खपे। हाणे अहिड़ी जेका अणधुरी जांच आहे उहा थी सघे थो, ऐं भायां थो त पुलिस जे दायरे में मता न थी सघे, पर उन जे लाइ जेकॾहिं का जुडिशियल कमीशन जोड़ी वञे त उहो वधीक बहितर हूंदी ऐं उहा मुनसफ़ाणी हूंदी। ऐं हिन मामले जा जेको मामिलो रोज़ नवां उन जा असांजे तह ऐं परत उन जा खुलंदा पिया वञनि ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं साम्हूं पियूं अचनि। हिन मां लॻे थो त हीउ मामिलो को रुॻो जेको सरफेस ते नज़र अचे थो तीअं न आहे, पर हिन मामिलो घणो वसीब आहे, इन जूं घणियूं छाड़ूं बि आहिनि, इन में इनवॉल्वमेंट वॾी पैमाने जी लॻे थी। उन जा कहिड़ा सबब आहिनि, उन सबबनि ते सोचणु घुरिजे ऐं ईअं छो थियो। मतिलबु मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जुडिशियल कमीशन वसीले इहे इन जी मुकमल जांच थियणु ज़रूरी आहे। हाणे मसइलो इहो बि आहे जो ऐं ॿियो जेका आम जेका ॻाल्हि पई हले उनजी जेको आहे न एडॉप्टेड
हिकिड़े पुट जे हवाले खां ऐं उन जे करे बि हिकिड़ो कंफ्यूजन सोसाइटी में पैदा कयो वियो आहे। अहिड़ा वाक़िया तमामु रेयर थींदा आहिनि। आमतौर जेके एडॉप्टेड को बि चाइल्ड आहे उहो उन जी पालना अपब्रिंगिंग जेका बि आहे उन में ईअं न सोचणु खपे त उहो इन जे करे उन इहो कयो जो वेगो हो या धारियो हो या पालियल हो, या जेके पेटां ॼमनि था त उहे बि अहिड़ा कम कंदा रहनि था। हाणे इन ईअं चई पोइ वरी उहो हिकिड़ो वॾा तमामु घणा माण्हू आहिनि, मिसाल तौरु जेके ख़ासि तौर ते मिडिल क्लास ऐं अपर क्लास आहे उहो ई यतीम ॿारनि खे पालींदो आहे, उन्हनि खे एडॉप्ट कंदो आहे। हाणे असां एॾी प्रोपेगेंडा इहा शुरू कई आहे जंहिंजे करे हिकिड़ो असांजो वॾो इंसानी नुक़सान बि हुन में थी सघे थो ऐं माण्हुनि में इहा सोच पैदा थी सघे थी त को ॿार पालणु न खपे। इहा हिकिड़ी मनफ़ी सोच आहे। हीउ हिकिड़ो रेयर वाक़ियो आहे। इन जी जाइ ते थी सघे थो डॉक्टर आकाश अंसारी जो सॻो पुटु हुजे हा उहो बि ठीक है अली आकाश साहब तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, बिल्कुलु अवां सही पिया चओ। मां थोरो अवां खां पुछणु चाहींदमि छाकाणि त अवां इन ॻाल्हि खे टच कयो आहे त पेरेंटिंग एक्चुअली पेरेंटिंग उहो जेको फेज़ थिए थो उहो कीअं हुजणु खपे। स्टार्टिंग में ॾिसो डॉक्टर आकाश अंसारी जी ज़िंदगी का लिकियल छुपियल त आहे कोन, उहा हिकु खुलियल किताब वांगुरु उन्हनि जी ज़िंदगी आहे ऐं हर कंहिंखे ख़बर आहे त हू मिज़ाजनि कीअं हुया, उन्हनि कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो लिखियो आहे, छा लिखियो आहे ऐं उन्हनि जा कम उन्हनि जो तमामु एक्टिविटीज़ उन्हनि जे सोशल अकाउंट्स ते बि मौजूदु रहियूं त हर कंहिंखे ख़बर आहे त हू उन्हनि जो किरदारु कहिड़े तरीक़े सां रहियो। ऐं पाण ॼाणूं था त हिकु आर्टिस्टिक पर्सनैलिटी रखंदड़ उहो इंसानु उहो नरम दिलि ज़रूरु थिए थो, पर पेरेंटिंग कीअं हुजणु खपे? उहो आया तव्हांजो एडॉप्टेड चाइल्ड आहे, तव्हांजो पंहिंजो ॿारु आहे, उनखे केतिरो टाइम ॾियणु खपे, उनखे केतिरी तवजह हुजणु खपे, छा था सम्झो? असल में हीअं आहे त जेको ॼम आहे ऐं ॿियो नेपाज आहे। हिकिड़ो त बायोलॉजिकल रिश्तो थो थिए, ॿी जेको त एडॉप्शन थिए थी, केरु कंहिंखे खणी पाले थो उन में। हाणे थींदो ईअं आहे जो माण्हू बायोलॉजिकल हिकिड़ा जेके फैक्टर्स आहिनि उहे त कंहिं चाइल्ड में रहनि था, पर इंसान जो जेको प्यारु आहे या मोहबत आहे या जज़्बो आहे उहो बि आहिस्ते आहिस्ते इर्तिका कंदो। उन जी बि हिकिड़ी तमामु ग़ालिब हिकिड़ी न शिकिल आहे। त माण्हू जेका मोहबत शेयर करे थो उहा माण्हू जे थी सघे थो शऊर खां ऐं आउं भायां त उन जी जेके जबलतुनि खां खे बि मथां उहो जेको आहे न हिकिड़ो लेयर चाढ़े उहो उते ऑपरेट उहो करे थो। ऐं इहो थो सम्झा त जेको पाले थो उहो थी सघे थो त उनखे वधीक एक्स्ट्रा ध्यानु ॾींदो हुजे ऐं उनखे इहो हुजे त हूंदो आहे। ख़ासि तौर ते जेके आकाश अंसारी जहिड़ो हिकिड़ो मोहबतूं विरचींदड़ माण्हू ऐं गुलनि सां प्यारु कंदड़, पखियुनि सां प्यारु कंदड़ माण्हू, उन मां त कीअं या अहिड़ा ॿिया माण्हू उहे कीअं पंहिंजी पालना में परवरिश में का खोट ॾिसणु चाहींदा। तो इन करे ही जेका पेरेंटिंग आहे इहो कुदरती तरह ई जॾहिं माण्हू अवां कंहिं सां हिकिड़ो ॾींहुं बि गुज़ारियो था तव्हां खां उहो माण्हू नथो विसरे। ही त हिकिड़े माण्हू खे ॿार खे हिकिड़े मासूम ॿार खे खणी पोइ नंढी उमिरि खां वठी या ॼम खां वठी वॾो कजे थो, उनजे खाइण पीअण जो, उनजे तालीम जो, ऐं ख़ासि तरह जॾहिं ॿार जेको पहिरियां जेके शुरूआती 6-7 साल आहिनि ॿार जा, जॾहिं हू मुकमल तरह पंहिंजे पेरेंट्स ते दारोमदार करे थो, उहे वॾा आम हूंदा आहिनि जंहिंमें उजागा हूंदा आहिनि माण्हुनि जा, ऐं उनजी ख़ासि तौर ते उनजी बीमारियूं बड़ियूं हूंदियूं आहिनि। ॾाढी तकलीफ़ मां हिकिड़ो उसरी ॿार खे वॾो कजे थो, त उन सॼो जेको इहो अरसो आहे उन सां जेका अटैचमेंट आहे उनखे उहा गहरी बि थिए थी, उहा लाइफ टाइम बि थिए थी, ऐं उनजो असरु जेको उन पीरियड जे ज़रिए आउं सम्झा जेको को बि बायोलॉजिकल फैक्टर आहे उन खां वधीक आहे। हीअ इंसान जी पंहिंजे ई इर्तिकाई हिकिड़े मरहलनि मां गुज़रंदे हिकिड़ी जेका माण्हू जो जेको जज़्बो आहे मोहबत करण जो जेको औलाद सां उहो हिकिड़ो डेवलप थियो आहे, उहो आउं सम्झा थो त कोई बायोलॉजिकल फैक्टर खां या जीन्स जे थे में अमल में अचण खां उन खां मथे आहे। किन ख़ासि सूरतुनि में ज़ाहिर आहे त जॾहिं इहे सभु जेको सोशलॉजिकली असीं ॻाल्हायूं पिया जॾहिं उहे शयूं हेठि मथे थींदियूं आहिनि त पोइ थी सघे थो त उहे फैक्टर जेके आहिनि जेके बायोलॉजिकल आहिनि या जीनियाती आहिनि त उहे अमल में कंहिं तरह अची सघनि, पर इहो रेयर आहे। सोसाइटी
असांजी जिते ओके, असीं ओके। शऊर ऐं एहसास सां गुज़ारियूं था जी हाँ। उहे तमामु ओवरवेलमिंग आहे जी जी, उनजो थैंक यू सो मच अली आकाश साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं वक़्त जो घड़ी मूंखे वधीक इजाज़त ॾियनि कोन पियूं। असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे। आई एम वेरी मच थैंकफुल टू यू त तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। नंढो ब्रेक आहे, नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जे हिन मंच ते हमेशह असां जेको आहे सो उन्हनि शख़्सियतुनि खे यादि कयो आहे जिन जो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन हूंदो आहे ऐं जिन जी सालगिरह हूंदी आहे, जनम ॾिहाड़ो हूंदो आहे, उन्हनि खे बि यादि कंदा आहियूं। मौक़े जे मुनासिबत सां प्रोग्राम करण जी कोशिशि ज़रूरु हूंदी आहे। डॉक्टर आकाश अंसारी उहो इंसान जंहिंजी उहा शख़्सियत या जंहिंजो उहो किरदारु, जंहिंजो उहो कमु साम्हूं अचे थो त असीं सभु जेको आहे सो हिन ॻाल्हि जा विटनेस आहियूं, पाण सभु हिन ॻाल्हि जा शाहिद आहियूं त उहे इंसान दोस्त हुया, हू इंसानियत सां मुहबत कंदड़ हुया। उहो इंसान जेको इंसानियत सां मुहबत कंदड़ आहे, जेको नेचर लवर आहे, जंहिंजी शाइरीअ में असांखे एहसासनि जी उहा तर्जुमानी नज़र अचे थी, जंहिंजी शाइरीअ में असांखे ॾुख बि नज़र अचे थो, दर्द बि नज़र अचे थो त कॾहिं कॾहिं उन जा लफ़्ज़ वाक़ई में ईअं लॻे थो त लफ़्ज़ विढ़ी रहिया आहिनि ऐं जज़्बा विढ़ी रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं उहा वॾी ललकार हूंदी आहे, कॾहिं वॾो सुवालु हूंदो आहे ऐं उन्हनि जी शाइरी खे जिथे जिथे बि जंहिं मंच ते बि ॻायो वियो आहे, ॿुधो वियो आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो चाम, उनजो हिकिड़ो पंहिंजो कमाल, उनजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ ज़रूरु आहे। डॉक्टर आकाश अंसारी जो मौत जहिड़े तरीक़े सां वाक़िअ थियो आहे, हीउ वाक़ियो जंहिं तरीक़े सां दरपेश आयो आहे, यकीननि पाण सभु ॼाणूं था त इहो समूरी सिंध जे लाइ तमामु घणो ॾुखाईंदड़ हिकिड़ो वाक़ियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी पाण बदीनवी आहे, हक़ीक़त में बदीन उनजो शहरु आहे ऐं संदन वालिद उहो पिणु हिकिड़ो शाइर हुयो। संदन वालिदा जन्नत ख़ातून उहा बि लोक अदब खे ॼाणंदड़ हुई ऐं लतीफ़ सरकार जी पारखू हुई, बल्कि हाफ़िज़ हुई, त उनजे घर में उनखे उहा तालीमात मिली, डॉक्टर साहब के घर में उहा तरबियत मिली। उन्हनि जो ॾाढो उहो बि ॿोलीअ जो ॼाणू हुयो, फ़ारसी ॿोलीअ जो, अरबी ॿोलीअ जो चई वञे थो त पाण ॼाणू हुयो। उन खां अलावा डॉक्टर साहब MBBS कई ऐं उन खां पोइ जेको आहे सो अवामी तहरीक में उन्हनि जूं डिफरेंट पोस्ट रहियूं ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि निभायो ऐं कमु कयो। कुझु वक़्त खां पोइ हर हंधि किथे न किथे अव्हां जो इख़्तिलाफ़ बि रहियो हूंदो, जिथे पाण कमु कंदा आहियूं, जिन सां पाण जुड़ियल हूंदा आहियूं, त चवंदा आहिनि त इख़्तिलाफ़ रखण वारा बि उहे ज़हन हूंदा आहिनि जिन खे शऊर हूंदो आहे, जिन खे सम्झ हूंदी आहे, जिन खे ॼाण हूंदी आहे, जिन खे इल्मु हूंदो आहे, जेके परखी सघंदा आहिनि। इख़्तिलाफ़ उहे कंदा आहिनि, न त तव्हां उहे माण्हू बि ॾिठा हूंदा जेके हर ॻाल्हि ते जी हुज़ूरी कंदा आहिनि, हा हा कंदा आहिनि। पोइ उहो वक़्तु बि पाण ॾिठोसीं जॾहिं अवामी पार्टी खां डॉक्टर आकाश अंसारी जी अलहदगी थी ऐं उन खां अलावा उन्हनि जो जेतिरो बि कमु रहियो आहे उहो कमाल रहियो आहे। इनकलाबी उन्हनि जी शाइरी ॾिसो, मज़ाहिमती शाइरी ॾिसो, या धरती जे लाइ शाइरी ॾिसो, या सरतीअ जे लाइ उन्हनि जी शाइरी ॾिसो, उहा कमाल ज़रूरु आहे। नसीर मिर्ज़ा साहब मोस्ट सीनियर पर्सन ऐं ब्रॉडकास्टिंग में जंहिंजो नालो ऐं जनाब पाण असांजा उस्ताद बि आहिनि, उन्हनि खां हमेशह सिखियो आहे। सर जिन खे आऊं सुबुह मेहरान प्रोग्राम में भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? ताहिरा वालेकुम अस्सलाम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे यादि कयो मुंहिंजे दोस्त जे हवाले सां। थैंक यू सो मच सर, अव्हां असांखे वक़्तु ॾींदा आहियो ऐं अव्हां जो हीउ जेको वक़्तु आहे सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ तमामु घणो काराइतो हूंदो आहे, तमामु घणो क़ीमती हूंदो आहे। दिलि जी गहराई सां पहिरियों त मां भलीकार चवंदसि अव्हांखे। ऐं डॉक्टर आकाश अंसारीअ जे हवाले सां असां अॼु जो प्रोग्राम मुनक़द कयो आहे। डॉक्टर आकाश अंसारी तमामु ख़ूबसूरत शाइर, हुन हवाले सां अव्हां छा चवंदव? ताहिरा, ऐं तव्हांखे यकीन थो कयो त सॼी सिंध सोगवार आहे ऐं हर जेको अहल दिल आहे जंहिंखे ख़बर आहे त असांजे क़ौमी ऐं अवामी शाइर जी हैसियत में हुनजी वॾी हैसियत रही ऐं हुन पंहिंजी शाइरीअ में हिकिड़ो अलॻि लहजो पैदा कयो ऐं हुन सिंध जे आवाज़ खे पंहिंजो आवाज़ बनायो, सिंध जे मसइलनि खे आवाज़ बनायो ऐं हिकिड़े अलॻि पंहिंजे रिदम ऐं तरन्नुम सां पंहिंजे लाइ हिकिड़ो ख़ासि वॾो मक़ाम पैदा कयो।
तो असीं सम्झूं पिया त सिंध में हिन वक़्तु जेका नुमाइंदगी आहे पंहिंजी सिंध जे दर्दनि जी उन जी कहाणियुनि जी उहा असांजे आकाश जो जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं वसायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं हुनजी ॿिन्ही शेरी मजमुनि जा तव्हां नाला ॾिसंदो त कीअं रहां जलावतन ऐं अधूरा अधूरा ही हुनजे ॿिनि अहिड़नि शाहकार शेरी मजमुनि जा नाला आहिनि जिन खे सिंधी में एॾी पज़ीराई मिली आहे जो आउं सम्झां थो त शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारीअ खां पोइ अवामी पज़ीराई जेका आहे उहा असांजे आकाश खे मिली आहे। आकाश असांजो हम असर आहे, असांजो बहितरीनु दोस्त आहे ऐं हुन शाइरीअ में हिकिड़ो नओं रिदम तख़लीक़ कयो हिकिड़े जीनियस शाइर वारी हैसियत में। तव्हां ॾिसो त धमाल कलंदर लाल शहबाज़ जो उर्फ़ मुबारक शुरू थो थिए पर हिकिड़ी आम रवायती जेका धमाल आहे उन में उन सिंध जो इशू मिलाए छॾियो आहे। जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया कदा पोइ मस्तु कलंदर त तव्हां सम्झो था त हिन में अंदरि जेको मैसेज आहे उहो असांजे सिंध जो आवाज़ु आहे। ऐं उन खां पोइ हुन जेका रोमेंटिक शाइरी कई आहे जंहिंजो मूं अव्हांखे हवालो ॾिनो त जॾहिं कंहिं बि बादल वल्हारियूं वसायूं अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं हाणे पंहिंजो मिलणु ज़रूरी आहे वरना इहा ज़िंदगी अधूरी आहे ऐं मन जे आकाश ते न का दूरी पोइ छो सरहदनि जी दूरी आहे। हुन पूरी दुनिया जे सिंध सां प्यार कंदड़नि जी हिकिड़ी यूनिटी ते ॾिठी ऐं पोइ हुनजी जेका शाइरी आहे तव्हां ॾिसो त रागिन जॾहिं ॻायो आहे ताहिरा त उन्हनि जे रिज़्क में इज़ाफ़ो थियो आहे। असांजे आकाश जे जेको शाइरी हुन में दौलत समाई पई आहे जीअं बि रागी ऐं तव्हांखे ॿुधाए हैरत थींदी त जेके बि तर्ज़ूं आहिनि जेके बि हुन जूं मल्क तरनम नूर जहान आबिदा परवीन मोहम्मद यूसुफ सरमद ऐं दौरे हाज़िर जे खनम मारवीअ ताईं जिन जिन बि हुनखे ॻायो आहे उनजे तरन्नुम जे पुठियां तर्ज़ूं उनजी पंहिंजूं आहिनि आकाश अंसारीअ जूं। आकाश हिकिड़ो वॾो दर्द ॾेई जंहिं बि ज़ालिम इहो सॼी कारवाई कई आहे जंहिंसां तहक़ीक़ साम्हूं अचे सम्झां थो त आकाश पंहिंजे ॿिन्ही शेरी मजमून ऐं पंहिंजे तरन्नुम पंहिंजे रिदम ऐं सिंध जे आवाज़ जे हवाले सां सिंध में सदाईं यादि रखियो वेंदो ईअं यादि रखियो वेंदो जीअं शेख अयाज़ उस्ताद बुखारी इमदाद हुसैनी यादि रखिया वेंदा। अवां बिल्कुलु दुरुस्त चयो त डॉक्टर आकाश अंसारी जहिड़ा जेके किरदार हूंदा आहिनि यकीनन अमल किरदार थियनि था ऐं इहे किरदार कॾहिं मिसारजी कोन था सघनि मिटिजी कोन था सघनि। सिंध धरती हमेशह अहिड़नि शाइरनि खे यादि रखंदी सिंध जो बचो हमेशह अहिड़नि शाइरनि खे यादि रखंदो। डॉक्टर आकाश अंसारीअ जो पंहिंजो कमाल पंहिंजो अंदाज़ उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु ज़रूरु आहे। अच्छा मां पुछणु चाहींदसि अव्हां खां त अव्हां उन्हनि खे आम ज़िंदगी में कीअं ॾिठो छाकाणि त अव्हां पंहिंजी ज़ुबानी बि फ़रमायो त असांजा ॾाढा सुठा असांजा ॾाढा ख़ासि दोस्त रहिया त मां ॿुधणु चाहींदमि। ताहिरा ॾिसो गुज़िरियल साल लिटरेचर फेस्टिवल में केतिरा ई सेशन्स थिया पिए पर जेको मूं सेशन हुन सां कयो हो सिंध मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम जे लान में जिते मूंखे हैरत थी त आम सेशन्स में थोरा माण्हू हुआ पर आकाश जो जेको मूं फैमिली इंटरव्यू या जेको हुनजो ज़ाती शख़्सियत ऐं फ़न जे हिसाब सां कयो पिए हज़ार खां माण्हू हुन ते गॾु हुआ। आउं हुनखे ज़ाती तरह सां सुञाणा थो तव्हांखे शायदि ख़बर बिल्कुलु हूंदी त जेको जेॾो अज़ीम हूंदो आहे उहो ओतिरो मासूम हूंदो आहे पंहिंजी तबियत में अबो ॾिसो ही हुनजो मोहबत में मुखातिब सां हुनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे। बेशक हू इंतिहाई पॉलिटिकली साउंड क़िस्म जो माण्हू हुयो ऐं तमामु ख़ुददार ऐं पंहिंजे वतन जे लाइ का बि सिर झुकाइण वारी ॻाल्हि हुन में न हुई पर ज़ाती तरह सां जॾहिं तव्हां हुन सां मिलो त एॾो लविंग एॾो महबूब पंहिंजे हथ सां चांहि ठाहे पीआरण वारो पंहिंजे हथ सां मानी पचाए खाराइण वारो आकाश जी यकीन करियो त हुनजी जेका मासूमियत शेख अयाज़ में जेका मासूमियत ॾिठी आहे तव्हां सभु सम्झंदव त शेख अयाज़ को तमामु एरोगेंट ऐं मग़रूर क़िस्म न हुन सां मिलो त ख़बर पवंदी त इंतिहाई सादा मासूम ॿार वांगुरु प्यारु करण वारो खुले ते हथ रखी ॻाल्हाइण वारो आकाश जो जेको ज़ाती अमल आहे उहो जेको मिलणु जुलणु आहे उथणु वेहणु आऊं छा सॼी सिंध गवाह आहे जिन सां बि हुनजो फोटोग्राफ्स आहिनि सेल्फीज़ आहिनि तव्हां ॾिसो त हू मुस्कुराईंदो खिलंदो इंतिहाई सादो जेतिरी वॾी हुनजी शाइराणी हैसियत हुई ओतिरी सादा लिबास ऐं कॾहिं बि हुन में करुफ़र
एॾी वॾी हुनजी लेवल हूंदी हुई, उहो हुजूमनि में न ॿारनि वांगुरु पियो महसूसु थींदो हो। इन लाइ आऊं छा सॼी सिंध गवाही ॾींदी डिफरेंट ॾिसो न हिन वक़्त में डिफरेंट सोशल अकाउंट्स ते जेतिरियूं उन्हनि जूं वीडियोज़ हलनि पियूं, या चलो हिकिड़ो इंसानु जॾहिं हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वञे थो ऐं हुनजो हिकिड़ो किरदारु ख़ूबसूरत रहे थो त यकीननि पाण डिफरेंट सोशल अकाउंट्स ते हर कंहिंजा जेको आहे न वीचार बि ॾिसी रहिया हूंदा आहियूं ऐं उन इंसान जूं यादूं जिन जिन सां जुड़ियल हूंदियूं आहिनि उहे बि ॾिसी रहिया हूंदा आहियूं। हिकिड़ी वीडियो मूं ॾिठी पई जंहिंमें पाण टहिक ॾेई खिलिया पे ॿारनि सां मौजूदु हुया, त माना उन हिकिड़ी झलक मां हिकिड़ी वीडियो मां अहसासु थिए पियो त पाण केॾो न मुहबत ॾींदड़ शख़्सियत हुया, केॾो नेचर लवर, केॾी मुहबत रखंदड़ इंसान हुया। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदमि अव्हां खां त हिकिड़ो त उन्हनि जे लफ़्ज़नि में उहो कमाल मौजूदु आहे, उन्हनि जी शाइरीअ में उहो कमाल मौजूदु आहे जंहिंखां पाण इनकार कोन था करे सघूं। ॿी ॻाल्हि त उहो इंसानु जेको तमामु घणो मिठो ॻाल्हाईंदड़ आहे, जंहिंजी उहा नेचर तमामु सॉफ्ट आहे, वरी उनजी शाइरी ॾिसजे थी त उनमें तमामु घणी पीड़ा बि आहे, उनमें तमामु घणो दर्द बि आहे, त उहो इंसानु उन दर्द खे पुछा उन शाइरी जी सूरत में उनखे पेश कंदो आहे, पंहिंजे दर्द खे घटाईंदो आहे, छा था सम्झो? भई ॾिसो त शाह लतीफ़ खां शेख अयाज़ खां आकाश ताईं ही असांजे सिंध जो आवाज़ आहिनि। ज़ाहिर शख़्सियत जी मासूमियत उहो हुनजो पंहिंजो ज़ाती रवैयो आहे, छाकाणि त उहो ह्यूमन बीइंग आहे, उहो इंसान परस्त आहे। त आकाश इंसान परस्त इंसान हो, पर जॾहिं पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि ईंदी, धरतीअ सां ज़ुल्मनि जी ॻाल्हि हूंदी, तूं त बेक़दुरु आहीं, जीअ में पोइ बि जल वगर आहीं ऐं ज़िंदगी जे ज़लील घड़ियुनि में ज़िया जे मौत जी ख़बर आई। तव्हां सम्झो था त ही जेका रिज़ीम जंहिं सिंध सां जेका सूरत हाल कई आहे, हिकिड़ो ख़ुददार, हिकिड़ो वतन परस्त, हिकिड़ो आदर्शी शाइर, छाकाणि त धरतीअ खां सवाइ का ॻाल्हि करे नथी सघी, पंहिंजी ॿोली जे तहफ़ुज़ खां सवाइ शाइर कुझु कोन्हे। जंहिं ॿोलीअ में हू शाइरी करे थो, जेसिताईं पंहिंजे ॿोलीअ जो मुहाफ़िज़ न आहे, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जो मुहाफ़िज़ न आहे, त पोइ शाइरी कहिड़ी? त आकाश ज़ाहिर त पंहिंजी तबियत में उहो त हुनजी इंसानियत हुई, पर शाइर में त हुनखे पंहिंजी धरतीअ जो नुमाइंदो थियणो हुयो। इन करे अरदाई ऐं बग़ावत, ख़ुददारी, इहा त आकाश जे शुरू खां वठी हुनजी शाइरी कीअं रहां जलावतन खां वठी ॾिसो त आमी ऐं थापी ते हुन जेके नज़्म लिखिया आहिनि, कमाल जा हुनजा नज़्म आहिनि। त हुनजे जेका ॿी ख़ूबी तव्हां ॿुधायो पिया न, उनजो उहो तमामु लाज़मी थियो आहे। शाइर जेसिताईं पंहिंजी धरतीअ जो नुमाइंदो न आहे त पोइ कहिड़ी शाइरी? त आकाश जो ॿियो रुख़ इहो हो त हू पंहिंजे अंदर जो आवाज़ हो, हिकिड़ो आदर्श इंसान हो। अवाम में अवामी मक़बूलियत बि इन करे त हासिल कई त हू अवाम जो आवाज़ बणिजी साम्हूं आयो। सही सही सही, बिल्कुलु ठीकु। अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं जॾहिं बि अव्हां प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो त यकीनन प्रोग्राम ॾाढो काराए थो बणिजे, असांजे अॻियां तमामु नाज़रीन ताईं पहुचंदो आहे। पर अॼु छाकाणि त इन तरह जो टॉपिक हुयो ऐं असां चाहियोसीं पिए त अव्हांखे ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कयूं। तव्हांजे वक़्तु ॾियण जे लाइ आउं थोराइती आहियां। वेंदे अव्हां कुझु चवणु चाहींदो, का पोइट्री, कुझु ॿ लाइन्स उन्हनि खे डेडिकेट करणु चाहींदव? ऐं बसि सिर्फ़ु एतिरो थो चवां त असीं आकाश खे पंहिंजे इन पूरी ज़मीन ते, धरतीअ ते, जेसिताईं असांजा सिंध जा मसइला आहिनि, सिंध जी शाइरी, सिंध जो आवाज़ बणिजी हुनजी शाइरी गूंजंदी रहंदी, ऐं असीं जेसिताईं ज़िंदा आहियूं पंहिंजे आकाश खे असीं मिस कंदा रहंदासीं। ऐं असीं बिल्कुलु चाहियूं था त अलाह करे असांजे आकाश जो इंसाफ़ थिए हुनजे खून सां, ऐं बेगुनाही जेका आहे हुनजी उहा साबित थिए। हा, बिल्कुलु सही चयो। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो। ऐं वाकई में इंसाफ़ थियणु खपे त जीअं हिकिड़ो सही प्रॉपर मैसेज, स्ट्रेट फॉरवर्ड मैसेज असांजी सोसाइटी खे मिली सघे, त ॿियो को इन तरह जो कमु करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचे डिॼे, छो त हिकु इंसान जी जान वठणु यानी समूरी इंसानियत खे क़तलु करण जे बराबरि हूंदो आहे। ऐं इन तरह जा इंसान जेकॾहिं ईअं बेदर्दी सां क़तलु थियनि त इहो समूरी सिंध जो क़तलु आहे। नाज़रीन, असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नंढिड़ो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
ऐं अॼु जो प्रोग्राम डॉक्टर आकाश अंसारीअ जे नाम आहे। डॉक्टर आकाश अंसारी जहिड़ो मां सम्झां थी त शाइर वरी ॿीहर हिन धरतीअ ते शायदि ई कोई पैदा थी सघे ऐं हिन ख़ाल खे त कोई पुर नथो करे सघे ऐं हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी उहा जॻह जोड़ियल हूंदी आहे ऐं उन वांगुरु ई केरु कमु करे इहो मुमकिन कोन आहे। हिक ई घर में जॾहिं भाती हूंदा आहिनि न सिबलिंग्स भाउ भेण पाण में त सभिनी जी का न का ॻाल्हि मुख़्तलिफ़ हूंदी, कोई बि परफेक्ट कंहिं जहिड़ो कोन हूंदो आहे। त वाक़ई में डॉक्टर आकाश अंसारीअ जो जेको ख़ाल आहे उहो कॾहिं उन तरह त पुर कोन थी सघंदो। ज़ाहिद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अली ज़ाहिद साहब खे मां दिलि जी गहराई सां भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। अली ज़ाहिद साहब कीअं आहियो, ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह आऊं ठीकु आहियां। ऐं हक़ीक़त में डॉक्टर आकाश अंसारीअ जो जहिड़े तरीक़े सां ही केस साम्हूं आयो आहे त पाण सभु ॾुखारा आहियूं ऐं पाण सभु जेको आहे सो जॾहिं डॉक्टर आकाश अंसारी जो टॉपिक हले थो उन ते ॻाल्हायूं था त यकीनन उन कर्ब मां गुज़रूं था। मां अव्हां खां पुछणु चाहींदसि, अव्हां जा वीचार चाहींदसि त तव्हां वंडियो असांजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदव डॉक्टर आकाश अंसारी जे हवाले सां? हा, अवल त इहो चवंदुसि त उन वक़्त खां वठी शौक़ में आहियां जंहिं वक़्तु इहा ख़बर इहा बदबख़्त ख़बर मुंहिंजे कननि में पई, सम्झ में नथो अचे त माना हीउ छा थी वियो आहे, यकीन ई नथो अचे। छो त आकाश अंसारी जो वञणु मूंखे नथो लॻे त माण्हुनि खे इहो अंदाज़ो हुजे त उहो केॾो वॾो नुक़सानु आहे असांजे सिंधी अदब जो, सिंधी क़ौम जो, सिंध जो केॾो वॾो नुक़सानु आहे। छो त आकाश अंसारी साहब रुगो शाइर कोन हुयो, आकाश अंसारी जी शख़्सियत जा केतिरा ई पासा हुया। हू हिक ई वक़्तु तमामु हिकिड़ो बहितरीन सियासी लीडर बि हुयो, सियासी कारकुन हुयो, अदीब हुयो, शाइर हुयो ऐं उन सां गॾु हिकु तमामु वॾो महिमान नवाज़ ऐं यारवेस माण्हू, यारनि ते माना जिंद जान घुरण वारो माण्हू ऐं ग़रीबनि सां मिसकीननि सां प्यार करण वारो माण्हू, उन सफ़ा डाउन टू अर्थ ऐं अलाए केतिरा ॿिया अनेक पासा हुया हिन माण्हूअ जा जेके आम माण्हू खां अञा ताईं गुझा आहिनि। हू हिकु शख़्स न पर हिकु इदारो हुयो, अदब जो बि इदारो हुयो, हू समाजियात जो इदारो हुयो, हू सियासियात जो इदारो हुयो। हुनजी शख़्सियत तमामु घणे पासाई हुई ऐं उनजे वञण खां पोइ जेको असांखे नुक़सानु थियो आहे, मूंखे नथो लॻे त वेझड़ सालनि में को असां उहो नुक़सान जी का भरपाई थी सघंदी या को उनजो बिलो थी सघंदो। बहरहाल हीउ ॾुख जेको आहे उहो असांजे अंदरि जे पातार ते लही वियो आहे ऐं उहो एतिरो गहरो आहे जो सम्झ में नथो अचे त असां हिनखे कीअं बर्दाश्त कयूं। बिल्कुलु बिल्कुलु अव्हां सही पिया चओ। अली आकाश अली ज़ाहिद साहब, तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदसि त हुननि जी शाइरी जा ॾिसो केतिरा ई पासा आहिनि। हिकु तरफ़ इनकलाबी शाइरी अथनि, हिकु तरफ़ मुज़ाहिमती शाइरी आहे, हिकु तरफ़ हुननि जी धरती जे लाइ शाइरी यकीनन ख़ूबसूरत आहे ऐं हिकु तरफ़ सरतीअ वारी शाइरी ॾाढी ख़ूबसूरत आहे। उन्हनि जी शाइरीअ खे अव्हां केतिरो पढ़ियो, छा सम्झो त उन्हनि जो हक़ीक़त में छा महवर हुयो, उन्हनि जी उन एक्सप्रेशन्स जहिड़े तरीक़े सां उन्हनि जी लफ़्ज़नि जो उहो जोड़ जक आहे, जेको उन्हनि जो अंदाज़ आहे, उनखे अव्हां कीअं ॾिठो? जेके आकाश अंसारी साहब जी शाइरी खे जेकॾहिं फुलियल खे तर्जुमो कजे त जीअं फैज़ अहमद फैज़ खे असां ॾिसंदा आहियूं ऐं उनखे चवंदा आहियूं त कुए यार से सुएदार तक जो तसवुर जेको आहे उहो फैज़ अहमद फैज़ जी शाइरी जो माना बुनियादी महवर आहे। ईअं ई डॉक्टर आकाश अंसारी साहब जी शाइरी जो बुनियादी महवर जेको आहे उहो यार जे घिटीअ खां वठी, यार जे अखियुनि खां वठी, दार जे तख़्त ताईं, फांसी घाट ताईं ऐं माना इनकलाब, धरती जी ॻाल्हि, धरती जे मारूड़नि जी ॻाल्हि, वेड़ जी ॻाल्हि, आज़ादी जी ॻाल्हि, आजपे जी ॻाल्हि, माना इहो जेको बुनियादी महवर आहिनि डॉक्टर साहब जी शाइरी जा हुया। घणे भाङे जेको हुनजी शाइरी आहे उहा मज़ामती शाइरी आहे। छो त जॾहिं बीमारी तहरीक दौरान डॉक्टर साहब खे जेको आहे सो जेल में विधो वियो हुयो त उन दौरान हू हिकु सियासी तंज़ीम सां वाबस्ता हुया, हिकु अॻवान हुया हिकु सियासी तंज़ीम जा अहम अॻवान। उनजे हिसाब सां हुननि खे जेल में विधो वियो बीमारी तहरीक हलाइण दौरान। उते हुन जेका शाइरी कई आहे जेल अंदरि उहा ॾाढी इम्पोर्टेंट आहे। उहा उन में जेका मज़ाहिमत आहे, उहो जेको मज़ाहिमत जो पहलू आहे उहो ॾाढो सगारो आहे जेको माना घटि शाइरनि जी शाइरी में मिले थो असांखे।
बिल्कुलु बिल्कुलु अवां सही चयो मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त हिन तरह जा जॾहिं केसिस साम्हूं अचनि था त उन्हनि जी सही इंक्वायरी थियणु खपे त जीअं असांजी सोसाइटी में इहो हिकिड़ो मैसेज ॾाढो स्ट्रेट फॉरवर्ड थी अॻियां वधे त को बि इंसानु इन तरह जो क़दम खणण खां पहिरियां 100 दफ़ा ज़रूरु सोचे छाकाणि त ॾिसो पाण सभु ॼाणूं था पाण सभु मञूं था त हिकिड़े इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल हूंदो आहे पर उहो इंसानु जेको ख़ुदि हिकिड़ो इदारो हुजे उहो इंसानु जेको कमाल जो जंहिंजो किरदारु हुजे कमु ॾाढो ख़ूबसूरत हुजे उनखे इन बेदर्दी सां मारणु ॾिसो केॾो ग़लति आहे छा इहो मैसेज वञे थो अॻियां जी हीअ त वॾो सानियो आहे ऐं हिकु इदारो न पर अलाए केतिरनि इदारनि जो क़त्ल आहे ही क़ौम जी तर्जुमानी जो क़त्ल आहे जी हा क़ौम जी अॻवाणी जो क़त्ल आहे ऐं क़ौम में शाइरीअ जी मज़ाहिमती शाइरीअ जी अॻवाणी जो क़त्ल आहे नो डाउट आकाश अंसारी साहिबु असांजे सिंधी अदब में मज़ाहिमती शाइरी जा सवाण जेकॾहिं चइजे तॾहिं माना ग़लति कोन थींदो वधाउ न थींदो ऐं हीउ जेको ॾुखु आहे उहो एॾो गहरो आहे जो माना जेॾी महिल बि सोचिजे थो छिरक निकिरी थो वञे अखियूं आली थी वञनि सही 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 अली ज़ाहिद साहब तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां पंहिंजा वीचार असां सां वंडिया डॉक्टर आकाश अंसारीअ जे हवाले सां ही प्रोग्राम हली रहियो आहे वेंदे वेंदे असां चाहियूं पिया त तव्हां खां बि का शाइरी ॿुधूं जेकॾहिं का शाइरी उन्हनि खे अर्पणु चाहियो त प्लीज़ मोस्ट वेलकम हा मां तव्हांखे जीअं अर्ज़ु कयो न त मतिलबु जीअं ख़बर इहा पई आहे डॉक्टर साहिब जी त माना दिमाग़ में सुर लॻो पियो आहे सो बसि इहो चइजे थो त माना खरकणा लाहे सुख नसता कॾहिं ओसीअड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो आकाश अंसारी साहिब खे मतिलबु लतीफ़ जे बैत में ई बेटा ॾेई सघे थी बाक़ी ॿिया कहिड़ा लफ़्ज़ थी सघनि था सही बिल्कुलु सही महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो सुबुह मेहरान प्रोग्राम में ऐं जेके बि शाइर धरतीअ जे लाइ लिखंदा आहिनि धरती उन्हनि खे कॾहिं बि कोन विसारींदी आहे ऐं हूअं बि मां सम्झां थी त वक़्तु आहे थो जेको लिखियो वेंदो आहे त उहो हमेशह काउंट ज़रूरु थींदो आहे ऐं उहो तव्हांजो लफ़्ज़नि जे ज़रिए हिकिड़ो एहतिजाज हूंदो आहे लफ़्ज़ अव्हां जा विढ़ी रहिया हूंदा आहिनि इन्हनि लफ़्ज़नि जे ज़रिए तव्हां दुनिया खे ॿुधाए रहिया हूंदा आहियो त असां ज़िंदा क़ौम आहियूं असां जो जीअण जो हक़ु आहे असांजा बि के हक़ आहिनि असांजी क़ौम बि अॻियां वधणु चाहे थी असांजी क़ौम बि दुनिया सां जीअं दुनिया अॻियां वधे थी तीअं असां बि अॻियां वधणु चाहियूं था ऐं जंहिं क़ौम खे पंहिंजा हक़ नथा मिलनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा क़ौम केसीं ताईं ऐं कीअं सर्वाइव कंदी पोइ इन तरह जा ई किरदार साम्हूं ईंदा आहिनि जेके पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए पंहिंजा वॾा वॾा केस विढ़ी रहिया हूंदा आहिनि जेके हक़ीक़त में तमामु वॾे पैमाने जा उहे केस हाई प्रोफाइल केस बि काउंट थींदा आहिनि या ईअं चऊं त उन्हनि जी हिकिड़ी हाइप ज़रूरु क्रिएट थियल हूंदी आहे उन्हनि केसिस जी पर केतिरो न ख़ूबसूरत अंदाज़ में कलम जे ज़रिए जेका जंग विढ़ी वेंदी आहे छा उहा जंग का आम जंग हूंदी छा उहा जंग कंहिं आम इंसान जी जंग हूंदी न बिल्कुलु ईअं न आहे उहे के क्रिएटेड अहिड़ा माण्हू ई हूंदा आहिनि अलाह तबारक व ताला जे तरफ़ खां उन धरती खे उहे एज़ अ गिफ्ट उहे पर्सन मिलियल हूंदा आहिनि उहे किरदार उन धरतीअ खे उन्हनि माण्हुनि खे उहे तोहफ़े तौरु मिलियल हूंदा आहिनि ऐं उहे शाइर जेके पंहिंजी धरतीअ जे लाइ लिखनि था पंहिंजे माण्हुनि जे लाइ लिखनि था जेके सेंसिटिव सिचुएशन्स में बि मज़ाहिमती शाइरी खे तरजीह ॾियनि था इनकलाबी शाइरीअ खे तरजीह ॾियनि था त उन्हनि खे सिंध धरती त घटि में घटि कॾहिं बि कोन विसारींदी सिंध जो हर नौजवान उन्हनि खे हर हंधि यादि ज़रूरु कंदो ऐं किरदार उहे ई हूंदा आहिनि हक़ीक़त में किरदार उहे ई हूंदा आहिनि जेके न मिटिजंदड़ हुजनि जेके मिसारजंदड़ न हुजनि जेके ख़तमु थींदड़ न हुजनि ऐं वाक़ई में डॉक्टर आकाश अंसारीअ जो उहो किरदारु ज़रूरु रहियो डॉक्टर आकाश अंसारीअ जी ज़िंदगी जे तमामु पहलू ते नज़र जॾहिं पवे थी उन्हनि ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे हिकु तरफ़ हू उन्हनि जी सियासी किरदारु तमामु ख़ूबसूरत समाजियाती किरदारु उन्हनि जो तमामु ख़ूबसूरत अदबी लिहाज़ खां हुननि जेतिरो पंहिंजो पाण खे मञायो बेहद कमाल मूं वटि लफ़्ज़ कोन आहिनि ऐं सच त वाक़ई जॾहिं कल्ह उन्हनि जे घर वञणु थियो ऐं इतफ़ाक़नि ई उहो सफ़रु शायदि उन तरफ़ थियणो हुयो ऐं उहो जॾहिं पूरो पस मंज़र साम्हूं खां ॾिठो त
बस एतिरो ई लास्ट में मां चवंदसि त डॉक्टर आकाश अंसारी हिकु घर जो फ़र्द न आहे पर डॉक्टर आकाश अंसारी समूरी सिंध जो आकाश आहे ऐं ही केस समूरी सिंध जो केस आहे ऐं समूरी सिंध इंसाफ़ चाहे थी। नाज़रीन, मूंखे वक़्त जो घड़ी बिल्कुलु बि वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त। सभिनीनि जी थोराइती आहियां, मां प्रोग्राम खे वॉच कयो ॾिठो ऐं जेके बि असां साथी कनेक्टेड रहिया प्रोग्राम में उन्हनि जी बि थोराइती आहियां, पंहिंजी इंटायर टीम जी थोराइती आहियां। अव्हां खां इजाज़त वठंदासीं। अल्लाह निगहबान।